अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नबैतु सुन्नतल एतिकाफ़। हज़रत सैयदना मुहम्मद बिन सईद रहमतुल्लाह ताला अलैह सुम्हण खां अॻु में एक मुक़र्रर तादाद में दुरूद शरीफ़ पढ़ंदा हुआ। पाण रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, हिकु भेरे जॾहिं दुरूद शरीफ़ पढ़ी राति जो सुम्ही पियुसि त क़िस्मत नाज़ मंझां जागी पई। मां जंहिं मिठे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहियां, उहे ई मदीने वारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे ख़्वाब में तशरीफ़ वठी आया ऐं फरमायाऊं, जंहिं वात सां तव्हां मूं ते दुरूद पढ़ंदा आहियो उहो वात मुंहिंजे वेझो करियो त जीअं मां उनखे चुमां। उहो ॿुधी मूंखे ॾाढो शर्म आयो त मां पंहिंजो वात सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वात मुबारक जे वेझो कीअं करियां। मूं पंहिंजो ॻल सरकार नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे साम्हूं कयो ऐं रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निहायत शफ़क़त सां उन ते चुमी ॾिनी। जॾहिं आउं सुजाग थियुसि त सॼो घर मुश्कबार थी रहियो हो ऐं मुंहिंजो ॻल 8 ॾींहंनि ताईं ख़ूब ख़ुशबूदार रहियो। ऐं हज़रत सैयदना ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम, जंहिंजो मशहूरु क़ुरानी वाक़ियो जेको 15 सिपारे खां शुरू थी 16 सिपारे में ख़तमु थिए थो, उन में इहो बि आहे त हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत सैयदना ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु शहर में तशरीफ़ वठी आया। उतां जा जेके रहवासी हुया उन्हनि हिननि जी का बि महिमान नवाज़ी कान कई, न ई को खाधो हाज़िर कयऊं। हज़रत सैयदना ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम उते हिकु पुराणी भित जेका किरण ते हुई उनखे ठाहे सही करे छॾियो। अहिड़नि माण्हुनि जिन पाणी जो बि न पुछियो, उन्हनि वटि भित खे ठाहिण जो कमु ताजुब में विझंदड़ हो। तंहिं करे हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जन हज़रत सैयदना ख़िज़र अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमायो, तव्हां जेकॾहिं चाहियो हा त उन्हनि माण्हुनि खां कुझु मज़दूरी वठो हा। हज़रत सैयदना ख़िज़र अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, इहा भित 2 यतीमनि जी आहे जेकी हिकु नेक शख़्स जो औलाद आहिनि ऐं उनजे हेठां ख़ज़ानो आहे। जेकॾहिं भित किरी पवे हा त ख़ज़ानो ज़ाहिर थी पवे हा ऐं माण्हू खणी वञनि हा। तंहिं करे तव्हांजे रब चाहियो त उहे ॿार जवान थी ख़ज़ानो कढनि, उन्हनि जे नेक पीउ जे सदिके उन्हनि ते बि रहमत थी। मुफ़स्सिरीन किराम रहमहुमुल्लाह फरमाइनि था, उहो नेक शख़्स उन्हनि ॿारनि जो 7वीं या 10वीं पीढ़ीअ में पीउ हुयो। मोहतरम प्यारा इस्लाम भाइरो, हिते उन्हनि जे पीउ जी नेकी जो लिहाज़ फरमायो वियो, जॾहिं त उन्हनि ॿारनि जी नेकी जो तज़किरो न आहे। यानी उहे ॿार नेक हुजनि या न हुजनि, पर उन्हनि जो पीउ त नेक ऐं परहेज़गार हुयो। तंहिं करे उन्हनि जो लाजवाब ख़ज़ानो महफ़ूज़ रखियो वियो। सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा फरमाइनि था, बेशक अल्लाह अज़्ज़ व जल इंसान जी परहेज़गारी जे करे उन जी औलाद ऐं उन जे औलाद जी औलाद जी बि इस्लाह फरमाईंदो आहे ऐं उन जे नस्ल ऐं उन जे पाड़े वारनि में उन जी हिफ़ाज़त फरमाईंदो आहे ऐं उहे सभु अल्लाह अज़्ज़ व जल जे तरफ़ां परदे ऐं अमान में रहंदा आहिनि। हज़रत सदरुल अफ़ाज़िल मौलाना मोहम्मद नईमुद्दीन मुराद आबादी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था त सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अल्लाह अज़्ज़ व जल हिकु नेक मुसलमान जी बरकत सां उन जे पाड़े जे 100 घरनि जी मुसीबत दूर फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह, नेकनि जो कुर्ब बि फ़ाइदो पहुचाईंदो आहे। त मिठा मिठा इस्लाम भाइरो, मालूम थियो त नेक माण्हुनि जी बरकत सां उन्हनि जी औलाद बल्कि पाड़े वारनि खे बि फ़ाइदो पहुचंदो आहे। त नेक माण्हू केॾो न भलो हूंदो आहे जो उन जी फैज़ ऐं बरकतुनि सां न ॼाण केतिरा माण्हू फैज़याब थींदा आहिनि। हींअर जे लाजवाब ख़ज़ाने जो ज़िक्र थियो, सूरह कहफ़ सिपारे 16 जी आयत नंबर 82 में उनजो तज़किरो हिन रीत आहे। तर्जुमो कंजुल ईमान, उन जे हेठां उन्हनि जो ख़ज़ानो हो ऐं उन्हनि जो पीउ नेक माण्हू हो। हिन आयत जे तहत हज़रत सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, उहो ख़ज़ानो सोन जी हिकु तख़्तीअ ते मुश्तमिल हो ऐं उन ते ही 7
इबरतनाक ॻाल्हियूं लिखियल हुयूं। नंबर 1, उन शख़्स जो हाल अजीब आहे जेको मौत जो यकीन रखण जे बावजूद खिले थो। नंबर 2, उन शख़्स ते ताजुब आहे जेको दुनिया खे फ़ना थियण वारी तस्लीम करण जे बावजूद उन में मुतमइन ऐं मशगूल आहे। नंबर 3, उन शख़्स ते हैरत आहे जेको तक़दीर ते ईमान रखण जे बावजूद दुनिया जूं नेमतूं न मिलण ते ग़मगीन थींदो आहे। नंबर 4, केॾो अजीब आहे उहो माण्हू जंहिंखे यकीन आहे त क़यामत में ज़र्रे ज़र्रे जो हिसाब ॾियणो आहे, उन जे बावजूद दुनिया जी दौलत गॾु करण जी धुन में रहे थो। नंबर 5, हैरत आहे उन शख़्स ते जेको जहन्नम के सख़्त तरीन अज़ाब जी जॻह तस्लीम करण जे बावजूद गुनाहनि खां परे नथो थिए। नंबर 6, अजीब आहे उहो शख़्स जेको अल्लाह अज़्ज़ व जल खे सुञाणण जे बावजूद ग़ैरनि जो तज़किरो कंदो थो रहे। नंबर 7, ताजुब आहे उन ते जेको इहो ॼाणे थो त जन्नत में नेमतूं ई नेमतूं आहिनि, पोइ बि दुनिया जी राहतुनि में गुम आहे। अहिड़ीअ तरह उन जो हाल बि अजीब आहे जेको शैतान खे जान ऐं ईमान जो दुश्मन ॼाणींदे बि उन जी पैरवी करे थो। मिठा मिठा इस्लामी भाइरो, उन्हनि ॿिनि यतीमनि जे लाजवाब ख़ज़ाने ते उन्हनि 7 इबरतनाक इबारतुनि जो पुरअसरार ख़ज़ानो बि काफ़ी इबरतनाक आहे। उहो पुरअसरार ख़ज़ानो असांखे इबरत जा मुश्कबार मदनी गुल पेश करे रहियो आहे। वाक़ई मौत जो यकीन रखण वारे जो खिलण ताजुब में विझंदड़ आहे। दुनिया खे फ़ानी मञण जे बावजूद उन में मुतमइन रहण हैरत अंगेज़ आहे। तक़दीर ते यकीन रखण जे बावजूद दुनिया जो माल न मिलण या नुक़सान थियण ते हाय घोड़ा करणु हैरतनाक आहे। जेतिरो माल वधीक ओतिरो वबाल बि वधीक हूंदो आहे ऐं क़यामत में हिसाब बि ॾियणो पवंदो। उहो यकीन रखण जे बावजूद हर वक़्तु उन सोच में रहण त बसि जीअं तीअं दौलत में इज़ाफ़ो थिए। हिते कारोबार आहे त हुते बि ब्रांच खुली वञे। अहिड़ी धुन में मस्तु रहण वारनि ते छो हैरत न थिए जो जॾहिं उनखे इहा ख़बर आहे त क़यामत जे ॾींहुं मूंखे ज़रे ज़रे जो हिसाब ॾियणो पवंदो, आख़िर पोइ बि उहो एतिरी दौलत छो गॾु कंदो थो वञे। उनखे माल ऐं दौलत जे लालचनि जे इबरतनाक अंजाम खां इबरत हासिलु छो नथी थिए। सुभाणे क़यामत जी सख़्तु उस ऐं एतिरे माल ऐं दौलत जो हिसाब ॾेई कीअं सघंदो। उहो बानो बि केॾो अजीब आहे जेको इहो ॼाणे थो त दोज़ख सख़्तु तरीन अज़ाब जी जाइ आहे, पोइ बि गुनाह करे थो। जहन्नम खे जेकर सुईअ जे सुराख़ जे बराबरि बि खोलियो वञे त उन जी तपिश सां सॼी मख़लूक मरी वञे। जहन्नमिन खे जेको मशरूब पीअण जे लाइ ॾिनो वेंदो उहो एतिरो ख़तरनाक आहे जो जेकॾहिं उन जो हिकु ॾोल दुनिया में हारियो वञे त दुनिया जो सॼो फ़सुलु तबाह थी वञे। न अनाज फुटे न ई मेवा। जहन्नम जा नांग ऐं विछू तमामु ख़तरनाक आहिनि। हदीस शरीफ़ में आहे जहन्नम में अजमी उठनि जे कंध जेॾा वॾा वॾा नांग हूंदा जेकी दोज़खिन खे ॾंगींदा। उहे अहिड़ा त ज़हरीला हूंदा जो जेकॾहिं हिकु भेरो ॾंगीनि त 40 सालनि ताईं उन जे ज़हर जी तकलीफ़ न वेंदी। ऐं लगाम लॻल खचरनि जे बराबरि वॾा वॾा विछूं जहन्नमिन खे ॾंगींदा रहंदा। हिकु भेरो ॾंगण जी तकलीफ़ 40 सालनि ताईं बाक़ी रहंदी। तिरमिज़ी जी रिवायत में आहे जहन्नम में साऊद नाले हिकु बाह जो पहाड़ आहे जंहिंमें काफ़िर जहन्नमिन खे उन ते 70 सालनि ताईं चाढ़ियो वेंदो, पोइ मथां खां उन्हनि खे किरायो वेंदो त 70 सालनि में उहे हेठि पहुचंदा। अहिड़ीअ तरह हमेशह उन्हनि खे अज़ाब ॾिनो पए वेंदो। जहन्नम जे अहिड़नि ख़ौफ़नाक अज़ाबनि जो तज़किरो ॿुधण जे बावजूद बि जेको गुनाहनि खां परे न रहे उन ते बि वाक़ई ताजुब आहे। आख़िर इंसान खे हीअ दुनिया छा ॾींदी जो उन जे रंगीनिन में गुम ऐं उन जी फुरलिट में मसरूफ़ आहे। ज़ाइक़ेदार खाधा मज़े सां खाइण वारनि खे जहन्नम जे रेॼारींदड़ खाधनि खे न विसारणु खपे। तिरमिज़ी जी रिवायत में आहे दोज़खिन ते बुख मुसलत कई वेंदी ऐं उहा बुख उन्हनि सभिनी अज़ाबनि जे बराबरि थी वेंदी जिन में उहे मुब्तला आहिनि। उहे फ़रियाद कंदा त उन्हनि खे बाह जे कंडनि वारो खाधो ॾिनो वेंदो जेको न थुल्हो कंदो न ई बुख खां छुटकारो ॾींदो।
वरी उहे खाधो घुरंदा त उन्हनि खे निड़ी में अटकण वारो खाधो ॾिनो वेंदो। पोइ उन्हनि खे यादि ईंदो त उहे दुनिया में अटकण वारे गिरह खे पाणी सां ॻीहंदा हुया। अहिड़ी तरह उहे पाणी घुरंदा त उन्हनि खे लोह जे बाल्टिन मां टहिकंदड़ पाणी ॾिनो वेंदो। जॾहिं उहो उन्हनि जे वात जे वेझो थींदो त उन्हनि जा वात भुञी छॾींदो। पोइ उन्हनि जे पेट में दाख़िल थींदो त उन जे पेटनि जी हर शइ कटे छॾींदो। हिकु ॿी हदीस शरीफ़ में आहे ज़क़ूम यानी थूहड़ जेको दोज़खियुनि खे खारायो वेंदो, उनजो हिकु क़तरो जेकर दुनिया ते ॻड़े त दुनिया वारनि जे खाइण पीअण जी समूरियुनि शयुनि खे कड़ो ऐं बदबूदार बणाए ख़राबु करे छॾे। जहन्नम में अहिड़ो सख़्तु अज़ाब थियण जे बावजूदु आख़िर इंसान गुनाहनि ते एतिरो दिलेर छो आहे? अल्लाह तबारक व ताला असांखे पंहिंजे गुनाहनि ते तौबा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं आइंदा गुनाह करण खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तबारक व ताला खां दुआ